घोसपुर पुलिस थाने की हद में 17 ॾींहं पहिरियां अगवा थी वियल ॻोठ बाराम खान बिजाणी रहवासी नौजवान अब्दुल सुबान बिजाणी के ज़िले कश्मीर कंदकोट पुलिस बाज़ियाब न कराए सघी आहे। मुगवी नौजवान अब्दुल सुबान बिजाणी के वारसन मुगवी की बाज़ियाबी लाइ बिजाणी बिरादरी जो कठ घुराए वरितो। कठ में बिजाणी बिरादरी के सवे माण्हुनि शिरकत कई। कठ के मौके ते बिजाणी बिरादरी के माण्हुनि साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे नौजवान के पुलिस 17 ॾींहं गुज़रण बावजूद बाज़ियाब न कराए सघी आहे। SSP कश्मीर असांखे रुगो मुगवी की बाज़ियाबी लाइ ठाला दिलासा ॾेई रहियो आहे। ॿिए तरफ़ ॾोहारी मुगवी जी पीउ अब्दुल हमीद बिजाणी खां लखियों रुपया भुंग तलब करे रहिया आहिनि। भुंग न ॾियण जी सूरत में क़त्ल करण जूं धमकियूं पिणु ॾेई रहिया आहिनि। उन्हनि वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, IG सिंध, DIG लाड़काणो, DG रेंजर्स, RPO सखर ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त मुगवी वाक़े जो नोटिस वठी मुगवी के जल्द बाज़ियाब करायो वञे। ॿिए तरफ़ मुगवी नौजवान के वारसन बिजाणी बिरादरी ऐं मुख़्तलिफ़ तंज़ीमनि पारां सुभाणे 12 अप्रैल घोसपुर वेझो इंडस हाईवे ते धरणे लॻाइण जो ऐलान पिणु कयो वियो आहे। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो GTN वेब न्यूज़।